नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त बिरियात सिटी में खबर ईंदाल बिरियात सिटी प्रेस क्लब ते नुशरो फिरोज वासी यासीन कलोड़ो पंहिंजे पुट आसिफ कलोड़ो सां गॾु अची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं पंहिंजे पुट आसिफ कलोड़ो जी शादी 6 महीना अॻु ॻोठ हुसैन कलोड़ो वासी अब्दुल रशीद कलोड़ो जी न्याणी सां 3 लखनि एवज़ कराई। शादी जे 6 महीननि बाद मुंहिंजी नुंहुं पंहिंजे पीउ जे चए में अची करे मुंहिंजे घर मां रोक रक़म ॿियो सामान खणी हली वई आहे। जॾहिं मां पंहिंजे पुट सां गॾिजी नुंहुं खे वठण वयसि त संदसि वालिद अब्दुल रशीद कलोड़ो मूंखे गार गंद कई ऐं जान खां मारण जूं धमकियूं ॾिनियूं। हिननि वधीक चयो त असां सां फराड कयो वियो आहे ऐं हाणे हू मुंहिंजी नुंहुं जी शादी पैसनि एवज़ ॿिए हंधि कराइण चाहिनि था ऐं असांखे मुसलसल धमकाए रहिया आहिनि। हिननि आला इख्तियारनि समेत वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी मुंहिंजे पुट खे संदसि घर वारी वापस कराए ॾिनी वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।